शहीदनि जे शहर लाड़काणे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते सिंध हुकूमत पारां लाड़काणे में ट्रॉमा सेंटर ठाहियो वियो आहे ऐं पीपल्स बस सर्विस शुरू कई वई आहे। इन हवाले सां पेश आहे लाड़काणे मां मुनवरनि जी हीअ रिपोर्ट। मशहूर चवणी आहे त हुजई नाणो त घुम लाड़काणो। तारीख़दान लिखनि था त पहिरीं हिते लाड़िक या लाॾिक ज़ात जे माण्हुनि जो ॻोठ हुयो, जंहिंखां पोइ उन इलाइक़े खे लाड़काणो चवण लॻा। 1901 ईस्वीअ में लाड़काणे खे ज़िले जो दर्जो ॾिनो वियो। हूअं त सियासी, समाजी ऐं अदबी हवाले सां लाड़काणो ॾेहां ॾे मशहूरु आहे, छो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जो तअल्लुक़ बि लाड़काणे सां आहे, जंहिंजो मुल्क जी तारीख़ में हुकुमरानी जो बहितरीन मिसाल मिले थो। लाड़काणो खां 23 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो शहर आहे, जिते परे खां ई ईंदे अच्छे गुंबज़ वारो मक़बरो ॾिसण में मिले थो, जिते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो मिटीअ माउ जे हंज में आरामी आहिनि, जिते अॼु बि हज़ारे अक़ीदतमंद मज़ारुनि ते अची गुलनि जूं चादरूं चाढ़े फ़ातिह ख़्वानी करे दिली सुकून महसूसु कनि था। लाड़काणे खां 27 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते 5000 क़दीमी तहज़ीब मोहनजो दड़ो आहे, जेको क़दीम तारीख़ी विरसो आहे, जिते किंग प्रिस्टन डांसिंग गर्ल जा मुजस्समा ॾिसी मन मोहिजी पवंदो आहे ऐं क़दीम तहज़ीब मोहनजो दड़ो खे ॾिसंदे ऐं घुमंदे तारीख़ी रहणी कहणी बाबति ॼाण हासिल थींदी आहे। लाड़काणे जी तारीख़ जे हवाले सां असां सां गॾु प्रोफेसर रिज़वान गुल मौजूदु आहे, जंहिं लाड़काणे जी तारीख़ ते किताब बि लिखिया आहिनि। उनखां पुछंदासीं त लाड़काणे जी तारीख़ बाबति हू छा था। लाड़काणो हिस्टोरिकल हवाले सां त उनजी हिकिड़ी आर्कियोलॉजिकल साइट जेका असां वटि मोहनजो दड़ो आहे, उनजी तमामु वॾी इम्पोर्टेंस आहे ऐं सॼी दुनिया में लाड़काणे जी हिकिड़ी ख़ासि सुञाणप जो हवालो मोहनजो दड़ो आहे। इन जे करे लाड़काणे में केतिरा ई सयाह अचनि था, ॿाहिरिनि मुल्कनि मां माण्हू अचनि था घुमणु ऐं लाड़काणो हूअं बि जीअं 1901 में उनखे ज़िले जो दर्जो मिलियो आहे ऐं कलोड़नि जे दौर में चयो वञे थो त लाड़काणे खे तमामु घणी तरक़ी मिली। हुजई नाणो त घुम लाड़काणो जहिड़ा मुहावरा बि इन जे करे मशहूरु थिया त हिते ख़ुशहाली हुई ऐं हिते वाह जेको घाड़ वाह हुयो, उन जे करे हिते जूं जेके ज़मीनूं हुयूं आबाद हुयूं ऐं लाड़काणे जो तव्हांखे ख़बर आहे त ज़ैतून तमामु घणो मशहूरु आहे। एग्रीकल्चर जे हवाले सां, फिशिंग जे हवाले सां बि, छो त दरिया जो बि हितां वहकिरो थिए थो, त इहे सभु लाड़काणे जा हिकिड़ा जेके आहिनि तारीख़ी तौर ते हिकिड़ा अहम पासा आहिनि जेके लाड़काणे खे ख़ासि हैसियत ॾियनि था। लाड़काणे शहर जी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त लाड़काणो शहर, ऐं मां त इहो हमेशह चवंदो रहंदो आहियां त ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिबु उन लाड़काणे शहर खे हिकिड़ी नई ज़िंदगी ईअं अता कई त ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु विजनरी माण्हू हुयो। हुन हिते शाहनवाज़ भुट्टो मेमोरियल लाइब्रेरी जहिड़ी लाइब्रेरी नी, जितां असां वटि केतिरा ई हज़ारे नौजवान कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जेके आहिनि पास करे उते तयारी करे ऐं अॻिते पंहिंजे हिन वक़्तु मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे रहिया आहिनि, पर उन्हनि जो तालुक़ु लाड़काणे सां आहे। लाड़काणो भरिसां माहोटा शहर बि मशहूरु आहे, जितां जी सौगात ज़ैतून बि तमामु घणा मशहूरु आहिनि। जॾहिं लाड़काणो खां नवंदेरो रोड सां सफ़र कजे थो त ज़ैतूननि जे बाग़ मां अहिड़ी त ख़ुशबू ईंदी आहे जो माण्हूअ जो मन उन ख़ुशबूअ सां वासिजी वेंदो आहे। उनखां अलावा खोड़ सारा ॿिया इदारा, ज़ैबस जहिड़ो इदारो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वीहन हुई ऐं उनखां पोइ हिते ॾाढा नौजवान उन मां फ़ाइदो वठनि था। रेडियो पाकिस्तान लाड़काणो आहे, कैडेट कॉलेज लाड़काणो आहे, रिसेंटली गर्ल्स कैडेट कॉलेज लाड़काणो ठही आहे, NICVD आहे। इहे सभु इहे रोशन पासा आहिनि, हकारी पासा आहिनि जिनखे असां साराहे सघूं था। लाड़काणे शहर जो ॾूंघीअ वारो माओ बि तमामु घणो मशहूरु आहे, जेको दुबई, सऊदी तोड़े ॿियनि मुल्कनि में रहंदड़ पीढ़ी प्यारनि ॾांहुं माण्हू तोहफ़े तौरु मोकिलींदा आहिनि।
पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे में पीपल्स बस सर्विस जो आगाज़ कयो आहे, जेको लाड़काणे जे शहरनि खे सहूलियत जे लाइ ऐं उन सां गॾोगॾु लाड़काणे में जेको एमरजेंसी शोबो आहे उनखे अपडेट कयो आहे, नवां बेड्स लॻाया विया आहिनि, NICVD बि अॻ में उनजो इफ़्तिताह कयो वियो, त इन सां केतिरी लाड़काणे अवाम खे सहूलियत? ॾिसो, इहे सभु शयूं यकीनन बहितर आहिनि ऐं लाड़काणे जे अवाम जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि ऐं ख़ासि तौर ते पब्लिक ट्रांसपोर्ट जे हवाले सां त लाड़काणे में सालनि खां वठी माण्हुनि जी इहा डिमांड हुई, जेका हाणे वञी पूरी थी आहे। बसिस जेके आहिनि उहे ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि ऐं जीअं ॿाहिरिनि मुल्कनि में असां ॾिसंदा आहियूं हलंदियूं आहिनि ऐं असां दुआ कंदासीं त इहे बसिस कंटिन्यू रहनि, माण्हू उन मां फ़ाइदो वठनि था, उन जा रूट्स जेके आहिनि वधाइणु खपनि, बसिस अञा वधाइणु खपनि। इहा हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे, लाड़काणे जे माण्हुनि लाइ तमामु घणी सहूलियत आहे। ख़ासि तौर ते जॾहिं पेट्रोल महांगो थी वियो आहे त माण्हू पंहिंजी मोटर बाइक्स ऐं गाॾियूं कढण खां एहतियात कनि था ऐं उहे यकीनन इन मां फ़ाइदो वठंदा। NICVD जो त ज़ाहिर आहे त काफ़ी वक़्तु अॻु में उनजो इफ़्तिताह थियो, उन मां काफ़ी वक़्तु थियो आहे त लाड़काणे जा माण्हू जेके आहिनि फ़ाइदो वठनि था, पर मां इहा ॻाल्हि ज़रूरु एड कंदुसि त लाड़काणे में जेके ओपन हार्ट सर्जरीज़ शुरू कयूं वयूं हुयूं उहे बाज़ाब्ता तौर ते फंक्शनल थियणु खपनि ऐं ख़ासि तौर ते हिते जेके एंजियोग्राफी ऐं एंजियोप्लास्टी जे हवाले सां कमु थिए पियो उनखे बि कंटिन्यू करणु खपे ऐं उन सां गॾोगॾु जेको ट्रामा सेंटर ठहियो आहे उहो लाड़काणे जी वॾी हिकिड़ी नीड हुई तमामु वॾे वक़्तु, छो त लाड़काणो बलूचिस्तान जो जेको हेॾां वारो असां वारो सिंध वारो सरहदी इलाइक़ो आहे ऐं सॼी सिंध जेको आहे उनखे कवर करे थो, उत्तर सिंध खे ख़ासि तौर ते, त ट्रामा सेंटर जी तमामु घणी ज़रूरत हुई ऐं उहो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो ख़ूबसूरत ट्रामा सेंटर ठहियो आहे। लाड़काणे शहर जूं तारीख़ी जॻहूं पिणु ॾिसण वटां आहिनि, जिन में झूकर जो दड़ो, तजर बाग, शाहनवाज़ लाइब्रेरी, जना बाग, शाह बहारो, सुकारनो टावर, अतातुर्क टावर पिणु शामिल आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ासि हिदायतुनि ते लाड़काणे में तारीख़ी कम कराया पिया वञनि, जंहिंमें NICVD अस्पताल जो क़याम, न्यू केवलिटी बिल्डिंग, आवाम जी सफ़र लाइ पीपल्स बस सर्विस जो आगाज़ ऐं नवां रोड रस्ता पिणु ठाहिया विया आहिनि। लाड़काणो अवां जो ऐं असांजो शहरु आहे, अचो त पंहिंजे शहर जी वधीक बहितरी लाइ गॾिजी किरदारु अदा करियूं त जीअं अञा बि लाड़काणो शहरु वधीक तरक़ी करे सघे। आज पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते सिंध हुकूमत पारां ऐं वर्ल्ड बैंक जे तावन सां लाड़काणे में एमरजेंसी जेको ट्रामा सेंटर तयारु कयो वियो आहे ऐं लाड़काणे जे हवाले सां अव्हांखे ॼाण ॾिनीसीं त लाड़काणे में जेके तारीख़ कम कराए विया आहिनि सिंध हुकूमत जे पारां, उहो बि तव्हांखे मुकमिल तौर ते असां पंहिंजे हिन स्टोरी में जेको ॿुधायो त लाड़काणे में ही जेको एमरजेंसी शोबो आहे उहो जदीद तरीक़े सां तयारु कयो वियो आहे। अहिड़े हवाले सां लाड़काणे में पीपल्स बस सर्विस जेकी आहे उहा बि शुरू कई वई आहे, जेके आवाम खे सहूलियती सफ़र जे लाइ जेको आहे उन्हनि खे सहूलियतूं मुयसरु कयूं थी वञनि। त अहिड़े हवाले सां लाड़काणे जे तारीख़ बाबति बि अव्हांखे ॼाण ॾिनीसीं ऐं लाड़काणे में जेको सिंध सरकार तमामु बहितरीनु क़दम खयां आहिनि, जंहिंजे करे लाड़काणे जी आवाम खे तमामु घणो फ़ाइदो थींदो, उन बाबति तव्हांखे ॼाण ॾिनीसीं। कैमरा टीम सां गॾु मुनवर इंद, धरती न्यूज़, लाड़काणो।